हाय हवेलिया में माँ की। मूंखे केतिरा ॾींहं यूनिवर्सिटी में थी आया आहिनि, तुंहिंजी का ख़बर ई न आहे। अलाए किथे घुमाए। तोखे ख़बर आहे त मुंहिंजो तोखां सवाइ हिकु पल बि नथो गुज़रे। प्लीज़ प्लीज़ जल्दी अच न त मां वरी तोखे वठण तुंहिंजे ॻोठ ईंदुसि। एतिरो इंतज़ारु सुठो न आहे। आउं तुंहिंजे इंतज़ार में हिते हाणे बर्दाश्त नथो करे सघां। कहिड़ी बकवास पियो करे? छा थियो? रासिया फोन ते शुमाइला न हुई, को मर्द पियो ॻाल्हाए। छा पीर सोराब फोन खई छा? रासिया मूंखे ख़बर नाहे त केरु हुयो। मां त बस ही कॉल आई शुरू थी वियसि। मारे छॾई हाणे छा थींदो? शुमी जी मूंखे ख़बर नाहे त हुनजो भाउ हुन सां छा कंदो। बाक़ी मूंखे कुझु बि न थींदो। सच पुछी त तुंहिंजे अचण सां दिली ख़ुशी महसूस थींदी आहे। पर असांजे घर ते तूं अची या मुर्शिद असांजे लाइ त बरकतुनि जे बराबरि आहे। बाबा पीर बशका या तव्हांजी मोहब्बत आहे बाबा, जो एतिरी इज़त था ॾियो। ख़लीफ़ा मूंखे अॻु में ॿुधाई आहे त राज वारनि खे घुराए तुंहिंजो इस्तक़बाल त कराया हा न, पर तूं त ओचितो ई ओचितो अची वियो आहीं। हाणे वेह त मां कुकुड़ कुहाए वठां। बाबा पीर बशका मूंखे मानीअ जी तलब न आहे। मूंखां तकड़ा हाल वाल वटि, मूंखे तकड़ आहे ऐं मां वञा। अरे ख़लीफ़ा बाबा एॾी तकड़ बि छा जी आहे? पहिरीं मानी था खाई वठूं, पोइ हाल वाल बि परे कोन्हनि। पीर बशका सच पुछी न, मुर्शिद साईं चयो आहे जिन पेरनि ते वञी थो न उन्हनि पेरनि ते वापसि जल्दी मोटी अच। अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ ख़लीफ़ा हाल वाल त ॾे। अरे अदो ख़लीफ़ो आयो आहे छा? अदा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु कई न? साईं अव्हां जी शफ़क़त असांजे सिरनि जे मथां शालत क़ाइमु हुजे। अदी ख़लीफ़े खे तकड़ आहे, एॾे करे मानी त नथो खाए न। तव्हां हीअं कयो, जल्दी में चांहि ठाहे वठो। न न पीर बशका तकलीफ़ करण जी का बि ज़रूरत कान्हे का बाबा। असल में मुर्शिद साईं मोकिलियो आहे त साईं खे वठी आ वञी। एतिरो जल्दी? ख़लीफ़ा बाबा अञा त गोरीअ खे आए हिते हफ़्तो मस गुज़रियो आहे। तकड़ छा जी आहे बाबा? बाबा पीर बशका मुर्शिद साईं खे इस्लामाबाद वञिणो आहे, इन करे हवेलीअ जे मामलनि लाइ साईं गोरीअ जो हुजणु ज़रूरी आहे। ख़लीफ़ा इहो त बिल्कुलु ठीकु आहे, पर गोरीअ जी तबियत ॾाढी ख़राबु आहे। ऐं ॿियो त डॉक्टर मूंखे अदीला इहो चयो आहे त गोरीअ खे डिघो सफ़र न करायो त बहितर आहे। पीर बशका बाबा मुर्शिद साईं खे ॿिए ते एतबार आहे ई कोन बाबा। बाबा इन करे मूंखे हुकुम साईं ॾिनो त जीजां गोरीअ खे वठियो अचु। ख़लीफ़ा बाबा तव्हां कोई न कयो। हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ मां पाण अची गोरी खे हवेली ते छॾे वेंदुसि। ठीकु आहे? ठीकु आहे पीर बशका ऐं हाणे हलां थो। ठीकु आहे ख़लीफ़ा, अल्लाह निगहबान आहे। चङो, अल्लाह भाई, अल्लाह अल्लाह भाई। ये मोबाइल मुझे छा ये रूम जी सफ़ाई कंदियूं आहिनि त छो मुझे हेॾा वॾा करे छॾंदियूं आहिनि? किन हवाई मुझे मोबाइल बी की फोन था कॉल किया पर बी का फोन भी ना है। अम्मा का घुरा पर अम्मा का किए घुरा? भाई अल्लाह मुझे मोबाइल
अम्मा मां तोखे घणा दफ़ा मना कयो आहे, हिकु दफ़ा न पर 1000 दफ़ा मना कयो आहे त झुमी खे न पढ़ाए न पढ़ाए न पढ़ा। तो छा आहे जो आसमान खणी मथे ते खयो अथई, कहिड़ो फेल थी आहे जो एॾो खणी गोड़ कयो अथई। अम्मा मां या शुमीअ सां सभिनी जो नक वढ रहंदी, असांजी इज़त तीनवा कंदी, कारो मोह कंदी असां सभिनी जो। पर शुमी कयो छा आहे? पूरो हफ़्तो थी वियो अथसि कमरे खां ॿाहिरि ई कान थी निकिरे। अम्मा फोन आई शुमीअ जे नंबर ते, शुमीअ वयल आई वॉशरूम में ऐं मूं खयो ऐं ख़बर अथई तिन फोन ते कंहिं ॻाल्हायो ऐं छा छा थे ॻाल्हाए। जेकॾहिं ॿुधी आहे न आया ऐं शर्म में ॿुॾी मरी आहे। कंहिं फोन कई शुमी खे? हुयो को वात काढ़ो छोरो, अलाए छा छा पे ॻाल्हाए। मुंहिंजे त पुत में बाहि लॻी पई आहे। इन छोरे खे त मां हथ करे जेकॾहिं इनखे उफट न मारियुसि न त मां बि पीर माज छा जो पुट न आहियां। मां तूं न शुमीअ खे हथ कर न त मुंहिंजे हथां मारिजी वञे। तोखे का ग़लत फहमी थी हूंदी, मुंहिंजी धीउ खीर वांगुरु धोतल आहे। तव्हां मर्दनि खे त शक ॻंठ में ॿधल हूंदो आहे, सॼो ॾींहुं शक पिया कंदा आहियो। वाह अम्मा वाह, अच्छी खीर सां धोतल आहे, मूं पंहिंजे कननि सां ॿुधो आहे। अहिड़ा गुथा लफ़्ज़ कॾहिं मूं ज़िंदगी में न आहे ॿुधा। अलाए छा छा पियो ॻाल्हाए। अबा बस कर, थधो थी तूं पंहिंजो पाण ते कंट्रोल कर। मां पाणे शुमी खे ॾिसां थी, पाणे ख़बर पइजी वेंदी सॼी। अम्मा हिन खां पुछ त सही, बीमारीअ जो बहानो करे अची हिते छो वेही रही आहे? सूमर खान जा एग्ज़ाम शुरू आहिनि ऐं हिते घर में वेठी आहे। पुछंदी सांस कुछ थधो थी, ईअं कर तूं बिस्मिल्लाह करे बनी थी वञ, ऐं पाणे ॾिसांसि थी। हाणे छो मुंहुं सुजाए वेठी? कुछ भी ना है अदा। कुछ तो है, कावड़ी छाते हैं? अदा तहां खे इहा ॻाल्हि छो नथी सम्झ में अचे त औरत जो असली घर उनजे मुड़ुस जो घर हूंदो आहे। यह तो हकीकत है, मूंखे सम्झ में बचे थी। तो पोइ अदा मां हिते छो वेठी आहियां? थोरी तुंहिंजी ॻाल्हि ॿी आहे। छो अदा मुंहिंजी ॻाल्हि बि छो आहे? मां बि पीर अमजद जी ज़ाल आहियां, उनजे ॿार जी माउ आहियां। मुंहिंजो हुन सां निकाह थियो। जॾहिं तुंहिंजो निकाह थियो तॾहिं पीरनि तोखे हवेली मां ईअं कढी छॾियो जीअं मायूं पंहिंजनि घरनि जो किचिरो सुबुह जो कढी छॾींदियूं आहिनि। पीरनि न कल्ह तोखे क़बूल कयो न सुभाणे तोखे क़बूल कंदा। तूं हिकु ग़रीब मंगण हारगी थी कि नवाब वॾेरे या जागीरदार जी धीअ न आहीं। अदा मां भले धीअ कंहिंजी बि हुजां, पर ज़ाल त मां पीर अमजद जी आहियां। ऐं इन ॻाल्हि खां न तव्हां इनकार करे था सघो ऐं न वरी पीर अमजद। अदा मां पंहिंजे मुड़ुस वटि थी रहणु चाहियां, तव्हां ख़लीफ़े खे छो मोकिलियो? ठीकु आहे, जेकॾहिं तुंहिंजी इहा ई ज़िद आहे न त सुभाणे आउं तोखे मुर्शिदनि वटि छॾे ईंदुसि, बाक़ी हीर खे आउं कोन छॾींदुसि। अदा हीर मूंसां हलंदी, मां हीर खां सवाइ नथी रही सघां। पर हीर उते रही कोन थी सघे। तूं भले वञी मुड़ुस जी गोली थी गुज़ार, पर हीर कंहिंजो बहानो कोन कंदी। अदा प्लीज़ अजायो ज़िद न कयो। हीर पीर अमजद जी धीअ आहे, उहा बि मूंसां गॾु उते रहंदी। हीर खे मुंहुं निपायो आहे, हीर जा अंग लारा मूं खया आहिनि। हीर जी शादी आउं पंहिंजे पुटु साजिद सां कंदुसि, सालियर सां। ऐं हुनखे पीरनि जी हवेली ॾे वापसि कोन मोकिलींदुसि। हीर खे कपिड़ा लटा मूं वठी ॾिना। हीर पीर अमजद जी न, मुंहिंजी धीअ आहे, मुंहिंजी। अदा तव्हांखे कुझु त ख़्यालु करणु घुरिजे। तव्हां पंहिंजे पीरनि लाइ ईअं था ॻाल्हायो? अदा ईअं न चवंदा कयो, छो था पंहिंजी क़यामतकारी कयो? मूं बसि कई, जे मां ज़बरदस्ती तोखे नथो रोके सघां न, तीअं मां ज़बरदस्ती हीर खे बि ओॾां नथो मोकिले सघां। अदी तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर। जेकॾहिं रासिया जी शादी सोराब थी वञे न, पोइ इहा हवेली गादी कंहिंजी थींदी? जी
वो हिते रखीसीं, पोइ इहा हवेली ऐं गादी हथनि मां कीअं निकिरंदी? दादा अलाए तूं कहिड़ी दुनिया में थो रही? तुंहिंजो लहजो ऐं तुंहिंजो चहिरो ॻाल्हाए थो त गोरीअ जी जुदाई तोखे झोरे छॾियो आहे। मुंहिंजो मथो न खा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। अदी सोराब सच थो चवे, असांजी हिन माशरे में सिर्फ़ु इज़त न आहे, पर माण्हू असांखे पूजनि था, इज़त था कनि, एतिराम था कनि। ही जाइल ॼट सम्झनि था त जन्नत असांजे हथनि में आहे। जेकॾहिं शुमाइला पीरनि जी इज़त लाइ ख़तरो थी वई आहे न, हाणे इन ख़तरे खे बर्दाश्त नथो करे सघिजे। दादा ये तव्हां छा पिया चओ? शुमाइला खे मारे छॾींदो? अदी अॼु खां पोइ शुमाइला यूनिवर्सिटी न वेंदी। दादा बस कयो, ही शुमाइला जो आख़िरी साल आहे। ठीकु आहे, हाणे ही इम्तिहान ॾेई घर वेही रहे बस। हा दादा तव्हां ॻाल्हि सम्झो छो नथा? जेकर शुमाइला न पढ़ियो न त अहमद शुमाइला सां शादी कोन कंदो। ऐं इन खां पोइ ॾिसिजो वेठा, ही सॼी हवेली असांजे हथां निकिरी वेंदी। अदी तूं गादी हवेली जी फिक्र न कर। पीर अमजद शाह जे जेको दिमाग़ में हवा भरल आहे न, साऊं कढी छॾंदोसांसि। ईअं हवा निकिरंदुसि जीअं टायर पंचर थींदो आहे न, हवा निकिरी वेंदी अथसि, ईअं निकिरंदुसि। इहो वरी कीअं? मूंखे ॿुधा न भाउ, तूं छा सोचियो आहे? अदी तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर। जेकॾहिं रासिया जी शादी सोराब खां थी वञे न, पोइ इहा हवेली गादी कंहिंजी थींदी? जी वो हिते रखीसीं, पोइ इहा हवेली ऐं गादी हथनि मां कीअं निकिरंदी? दादा अलाए तूं कहिड़ी दुनिया में थो रही? तोखे ख़बर आहे न, पीर अमजद सोराब खे संग ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। उहो सोराब खे कॾहिं बि संग कोन ॾींदो। जेकॾहिं पीर अमजद सोराब खे संग ॾे हा न, त दाऊं हिकु ॾींहुं बि देरि कोन कया हा। अदी ओ अदी, जेकॾहिं पीर अमजद न सोराब लाइ संग नथो ॾे, उहो बि पाण खे फ़ाइदो आहे, तोखे फ़ाइदो आहे, मूंखे फ़ाइदो आहे। हा छा फ़ाइदो? वॾी ॻाल्हि करे छॾी आहे त असांखे कहिड़ो फ़ाइदो थींदो? असांखे त ॿीणो नुक़सानु आहे, नुक़सानु। अदी ओ अदी, शायदि तूं विसारे वेठी आहीं, पर मां नथो विसारे सघां। वॾे साईं जेको फ़ैसिलो कयो हो न, सो तूं विसारे वेठी आहीं। उनखे तूं छो थी विसारी? फ़ैसिलो फ़ैसिलो कहिड़ो फ़ैसिलो? अदी वॾे साईं जो वॾो पुटु पीर माजिद हो न, तुंहिंजो मुड़ुसु, उहे पग पीर अमजद खे कहिड़े शर्तनि ते मिली हुई, तोखे ख़बर आहे? न, इहा त मूंखे ख़बर न हुई। ख़लीफ़नि ऐं बुज़ुर्ग जे सलाह मशवरे सां इहो फ़ैसिलो थियो हो त पीर माजिद अदी यानी तुंहिंजो मुड़ुसु गादी हलाए न सघंदो। इन करे इहा पग पीर अमजद खे पराई वई हुई न। इन शर्त ते त पीर अमजद पंहिंजी धीअ रासिया सोराब खे ॾींदो, जीअं गादी असली वारसनि जे हवाले थी वञे। मूंखे त यादि आहे, पर हाणे इन ते अमल केरु कंदो? अदी तुंहिंजो ई भाउ जावेद इन फ़ैसिले ते अमल कराईंदो। अदी आऊं सॼी जमायत जे बुज़ुर्गनि सां मिलंदुसि ऐं उन्हनि खे वॾे साईं जो फ़ैसिलो यादि ॾियारींदुसि। पोइ सॼे ॻोठ जे मुअज़्ज़िज़नि खे वठी पीर अमजद खां शादी जी तारीख़ वठणु वेंदुसि। पोइ ॾिसां त पीर अमजद कीअं थो इनकार करे। अदा तूं ई का मुड़सी कर, बाक़ी पीर अमजद असांखे त का वठ ई नथो ॾे। तूं जो कमु करे ॾेखार। पीर अमजद जी निड़ी मां अहिड़ो त हथ विझंदुसि, असली साह निकिरी वेंदुसि। पर अदी तूं शुमाइला खे सम्झाए छॾिजां, ईअं न त मुक़्त मारिजी वञे। मां हाणे हलां थो। अदी अदा अदा अव्हां जी तबियत ठीक न आहे,
मामा के ज़ोर ॾियां? का ज़रूरत न आहे मूंखे ज़ोर ॾियण जी। मां बिल्कुलु ठीकु आहियां। मां ॾिसी रही आहियां तव्हां परेशान बि आहियो ऐं बेचैन बि। इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे। न मां परेशान आहियां न ही मां बीमार आहियां। तूं भले न मन, तुंहिंजो लहजो ऐं तुंहिंजो चहिरो ॻाल्हाए थो त गोरीअ जी जुदाई तोखे झोरे छॾियो आहे। मुंहिंजो मथो न खा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। अव्हां जे लहजे में एॾी कावड़ किथां आई आहे? तव्हां जे त अदा कयल लफ़्ज़नि मां मांखे लार टिमंदी हुई। महिरबानी करे मुंहिंजे साम्हूं न ईंदी कर। जॾहिं न मां तोखे ॾिसां थो मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई थी थो वञे। केॾांहुं वञा? घर छॾी हली वञा? हा हा, मुंहिंजे कमरे में हली वञ, पर मुंहिंजी हवेली में रहंदीअ। मां तुंहिंजो घर छॾे वञा, मतां मुंहिंजो घर छॾियो अथई। ठीकु आहे, वञा थी। ॿीहर मूंखे आवाज़ न ॾिजां। इंस्पेक्टर साहब, तव्हां अचानक हिते खेर त आहे? पीर जावेद, आउं कोर्ट ते आयो अवी न मिलिया, इन करे आउं हिते अव्हां सां मिलण आयो आहियां। साहिब, तव्हां हुकुम कयो आहे त आउं पाण थाणे ते हलियो अचां। अव्हां तकलीफ़ छो कई बाबा? पीर साहब, असल ॻाल्हि हीअ आहे त हीर बाज़ियाब थी वई आहे। पीर साहब, पर अञा ताणी इहा ख़बर न पई आहे त हीर कंहिंजे क़ैद में हुई। इहो त सभु कुझु तव्हांखे हीर ई ॿुधाए सघे थी, छो जो बाज़ियाब तव्हां कराई आहे ऐं उनजी इंक्वायरी बि तव्हां पाण करे सघो था। हीर खे किथे रखियऊं इहा सभु पुछा गछा तव्हां पाण करे सघो था बाबा, मूंखे कहिड़ी ख़बर। पीर साहब, ख़लीफ़े जो चवणु आहे त हीर खे अव्हां जे कोर्ट तां बाज़ियाब करायो आहे ऐं उहे हीर खे वापसि हवेली तां वठी वञी रहिया हुया। हू पंहिंजो ॾोह लिकाइण लाइ मूं ते इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। जेकॾहिं हुननि वटि को सबूत आहे त आउं गिरफ़्तार ॾियण लाइ तयारु आहियां। पीर साहब, तव्हां छा था चवणु चाहियो? इंस्पेक्टर साहब, अञा आउं तव्हांखे छा ॿुधायां। पीर अमजद खे ख़लीफ़े ग़लति ॿुधायो आहे, बाक़ी ॿियो सभु कुझु तव्हांखे हीर ई ॿुधाए सघे थी। सर, असांखे बि घुरिजे त हीरे बयानु कलम बंदि कयूं। ओके मिस्टर मुमताज़, तव्हां एडिशनल यासीन खे वठी वञी करे हीर जो बयानु कलम बंदि करे अचो ऐं असांखे हीउ केस हर हाल में हल करणो आहे। तरसी पियो इंस्पेक्टर साहब, को चांहि पाणी, को नंगर पाणी, ॿियो कचहरी वग़ैरह कयूं। न पीर जावेद साहब, थैंक्स, तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे असांखे इजाज़त आहे, असां हलूं था। जी अदा। केरु हुयो जेको फोन ते तोसां एतिरो गंदो पियो ॻाल्हाए? कीअं हुनजी ज़रूरत? हुनजी का बि ग़लती न हूंदी। हुनखे इहा ज़रूरत तो ॾिनी आहे, तो, ऐं सॼी ग़लती तुंहिंजी आहे। मां चवां थो ॿुधाए त केरु हुयो? अदा, मूंखे सम्झ में नथो अचे तव्हां चवणु छा था चाहियो? फोन रखण जी इजाज़त असां तोखे इन लाइ ॾिनी आहे त ओखे सोखे में जीअं तूं असां सां ॻाल्हाए सघी। इन लाइ न त तूं इन फोन ते यूनिवर्सिटी जे छोरनि सां वेठी सी कचहरियूं करी। ॿुधाए मूंखे, ॿुधाए त उहो छोरो केरु हुयो? अदा, रॉन्ग नंबर हूंदो, मूंखे नाहे ख़बर कंहिं कॉल कई आहे। तोखे सभु ख़बर आहे तोखे, ऐं तूं छा थी सम्झी त मूंखे ख़बर कान पवंदी? मूं उहो नंबर नोट करे छॾियो आहे। हाणे उन नंबर जो सॼो बायोडेटा मां हासिल करे वठंदुसि। अदा, मूंखां कसम खणाए वठ, मूंखे नाहे ख़बर तव्हां सां फोन ते कंहिं ॻाल्हायो आहे। तव्हां चयो मूं ते शक करे रहिया आहियो। ठीकु आहे, मां जांच करायां थो,
पोइ सॼी ख़बर पइजी वेंदी। यार शमी जो साल ज़ाया थी वेंदो मूंखे इहा फ़िक्र आहे। रासिया हुन बि त मूंसां फ्लर्ट कयो पिए ऐं मूं बि हुन सां टाइम पास पियो कयो। ख़बर न आहे छो हू सीरियस थी वई। मूंखे ख़बर न आहे, प्लीज़ मूंखे पंहिंजे प्यार जा किस्सा न ॿुधायो। तोखे मूं हिकिड़ो फ़ोन नंबर ॾिनो हो, उनजी बायोडेटा कढायो आहे। मुर्शिद बायोडेटा जी था ॻाल्हि कयो, मां हुन हमरा जूं खंदियूं कढी आयो आहियां। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। सालिया मूंखे अफ़सोस आहे त शमी जो आख़िरी साल जो इम्तिहान रहिजी वियो। ॾिसो रासिया, तूं त मूंखे सुञाणी थी, तोखे मुंहिंजी हैसियत जी बि ख़बर आहे, तो त मुंहिंजो घर बि ॾिठो आहे। यार शमी जो साल ज़ाया थी वेंदो मूंखे इहा फ़िक्र आहे। रासिया हुन बि त मूंसां फ्लर्ट कयो पिए ऐं मूं बि हुन सां टाइम पास पियो कयो। ख़बर न आहे छो हू सीरियस थी वई। मूंखे ख़बर न आहे, प्लीज़ मूंखे पंहिंजे प्यार जा किस्सा न ॿुधायो। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा त शमी खे यूनिवर्सिटी कीअं घुरायूं। रासिया मूं त तुंहिंजी ॻाल्हि मञी, मूं शमी खे फ़ोन बि कई, पर फ़ोन हुनजे भाउ खणी वरिती। मूंखे ख़बर न हुई त फ़ोन कन ते केरु रखी वेठो आहे। ख़ुदा ख़ैर करे, पीर सोराब शमी जो अलाए कहिड़ो असरु कंदो। रासिया अॼुकल्ह फ़ोन ते ॻाल्हाइणु आम आहे। सोराब एॾो गैरतमंद हुजे हा न त भेण खे फ़ोन वठी न ॾिया, बसि थोरो घणो गोड़ कयो हूंदई। कीअं बि करे शमी खे इम्तिहान में विहारणो आहे। मूंखे ॿुधाए त आख़िर छा कयां। रासिया तूं पंहिंजे पीउ खे फ़ोन कर, उहो ई हिन मसइले जो हल कढी सघे थो। बिल्कुलु, मां बाबा खे फ़ोन कंदसि। हल त हाणे हलूं, पढ़ाई शुरू थियण वारी आहे। बाबा मुर्शिद साईं जन जी तबियत ॾाढी नासास हुई, डॉक्टर संदसि आराम जो चयो, पोइ बि तव्हांजे मबदे करे साईं जन पाण वेठा आहिनि। बाबा तव्हां सभु मुरीद मुंहिंजा, मुंहिंजी औलाद वांगुरु आहियो, मुंहिंजा बच्चा आहियो। ईअं औलाद वांगुरु आहे जीअं को शफ़ीक पीउ पंहिंजे बचनि सां प्यारु कंदो आहे, तीअं मां तव्हां सां ईअं ई प्यारु कंदो आहियां। तव्हां अलाए किथों किथों तकलीफ़ करे मूं वटि आया हो ऐं मां हवेली में सुतो पियो हुजां, इहो मुनासिबु त कोन थो लॻे। मुर्शिद साईं बे औलाद आहियां, रब खां दुआ घुरो त मूंखे बि औलाद थिए। मुर्शिद साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो, मुंहिंजी धीउ बीमार आहे, अलाह ताला खपाए मूं हुनजो इलाजु करायो आहे। मुर्शिद साईं हाणे त तबीब जवाबु ॾेई छॾियो आहे। बाबा साईं असांजे लाइ बि दुआ कयो, असांजे फसलनि खे पाणी नथो मिले, असांजो फसल सॼो सुकी वियो आहे। बाबा साईं असां ग़रीबनि जो गुज़र सफ़र कीअं थींदो? हाज़िर बाबा। या अल्लाह तू समीउल बसीर आहीं, या अल्लाह तू कुल शैन क़दीर आहीं। ऐ मुंहिंजा मौला तू मुंहिंजी इज़त रख, हिननि मिसकिननि जी हाजत रवा कर। ही सभु मूं वटि उमेद खणी आया आहिनि ऐं मां तुंहिंजी बारगाह में हथ मथे खणी तोखे इल्तिजा थो कयां। मुंहिंजा मालिक, या अल्लाह मूंखे कुझु बि न खपे, मूं वटि सभु कुझु आहे। बे औलादनि खे औलाद ॾे, जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा ॾे। या अल्लाह जिन जी ज़मीन ताईं पाणी नथो पहुचे उन्हनि ज़मीननि खे सैराब कर, उन्हनि जा फसल आबाद कर, कर्ज़दारनि जा कर्ज़ लाहे। मुंहिंजा मालिक जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़गार ॾे। मुंहिंजा तोखे ई तो दां ॾियां मुंहिंजा मालिक, हिननि जी ॿुध मुंहिंजे मुरीदनि जी। बाबा ॾियण वारो मुंहिंजो रब,
अल्लाह का दो दुआ कबूल। मुर्शिद साईं, मुंहिंजो बि कर्ज़ आहे। नबू ख़बर अथई त मां तोखे ख़ासि कमु ॾींदो आहियां। इन करे जो मां तोखे हिकु कमु चवंदो आहियां, तूं ॿ करे ईंदो आहे। मुर्शिद, इहा अव्हां जी महिरबानी आहे जो मूं ते भरोसो था करियो। तोखे मूं हिकिड़ो फ़ोन नंबर ॾिनो हो, उनजी बायोडेटा कढायो आहे। मुर्शिद, बायोडेटा जी था ॻाल्हि करियो? मां हुन हमरा जूं खंदियूं कढी आयो आहियां। इहो कंहिंजो नंबर आहे? मुर्शिद, इहो नंबर मोहम्मद सालेह जो आहे, जेको पीरू मंगराड़े जो पुटु आहे ऐं यूनिवर्सिटी में बीबी शुमेला सां गॾु पढ़ंदो आहे। अच्छा, हाणे हिन पीरू मंगणहार जे पुट जी एतिरी हिम्मत थी वई आहे जो असांजी इज़तुनि में तो अखियूं विझे। न भो हाशिम खे तयार कर, इन साले सां चङी तरह मुलाक़ात कंदासीं। मुर्शिद, अव्हां तकलीफ़ छो था करियो? या असांखे हुकुम ॾियो अथई, इन जूं टंगूं भञणियूं आहिनि या कंधु भञणो आहे? हा बाबा साईं, हुकुम कयो। इहो मोहम्मद सालेह जहिड़ो ॼाओ ई कोन हो। इहो फ़ैसिलो त उनखे ॾिसण खां पोइ ई कंदासीं। हा भाउ न बन, सभु मामला हल थी वेंदा। मां तोसां पोइ ॻाल्हायां थो कि महिमान आहियां। ठीकु आहे? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। बढ़िया बढ़िया। वियो भाउ वियो। भली आयो, जी आयो। अवां वियो, अवां लाइ चांहि पाणी जो बंदोबस्तु करे था वठो। न बाबा साईं, असीं तकड़ा आहियूं ऐं वरी वापसि बि वञिणो आहे असांखे। हा भाउ, हाणे ॾियो हाल अहिवाल। केरु मुड़ुसु आयो? आया कीअं आया? मां पुलिस इंस्पेक्टर यासीन आहियां ऐं ही ASI मुमताज़ आहे। वाह, ख़ैर त आहे। असां शरीफ़ माण्हू आहियूं, अवां ग़लति जाइ ते आहिया। न साईं न, मूंखे ख़बर आहे त तव्हां इज़तदार माण्हू आहियो, हिन जे करे त असां बग़ैर वर्दी जे आया आहियूं। पीरनि जी हवेलीअ मां हीर गुम थी वई हुई ऐं उन जी एंट्री सालियां कराई ऐं हाणे ॿुधो आहे त हीर बाज़ियाब थी वई आहे। पर अॼु ॾींहं ताईं इहा ख़बर न पइजी सघी आहे त हीर खे अगवा कंहिं कयो हुयो। पीर बख़्श साहब, ख़लीफ़े जो चवणु आहे त हुननि खे हीर पीर जावेद जे कोट तां मिली। जॾहिं त पीर जावेद जो चवणु आहे त ख़लीफ़ो हुननि जे मथां इल्ज़ाम थो हणे, तो ॻाल्हि अञा चिटी न आहे थी। साहब, असां ग़रीब माण्हू, असांजी शइ असां ताईं पहुती ऐं असां वधीक इन झंझट में पवण ई नथा चाहियूं। अव्हांजी महिरबानी थींदी, अव्हां इन केस खे, इन जांच खे हिते बाबा बंदि करे छॾियो त बहितर आहे। पीर बख़्श, असीं अव्हांखे ज़रे जी बि तकलीफ़ न ॾींदासीं। बसि हिकु दफ़ो रुगो हीर खां तफ़सील पुछण था चाहियूं। बसि सिर्फ़ु असांखे एतिरी इजाज़त ॾियो जो असीं हीर जो बयानु कलमबंद कयूं। इहो त ठीकु आहे, पर साईं ॻाल्हि दरअसल। पीर बख़्श, अव्हां कंहिं बि क़िस्म जो उल्को न करियो ऐं असां ते भरोसो कयो। ठीकु आहे साहब, तव्हां मूंखे हिकिड़ो ॿ ॾींहुं मोहलत ॾियो। छोकिरी वारा विया आहिनि माइटनि ॾे, उहे जीअं अचनि था मां पुछा कछा करे वठां, पोइ तव्हांखे हाल अहिवाल ॾींदुसि। तव्हां लाइ आउं चांहि जो बंदोबस्तु करे छॾां। ठीकु आहे?
हाय हवेली